जुडो में सिविल सोसाइटी तरफां पाक फौज के हक़ में रैली कढी मुज़ाहरो कयो वियो। सिविल सोसाइटी जुडो जे अॻवाननि मलिक मोहम्मद असलम, हमीरो कोहली, मलिक मोहम्मद अफसल, अकबर उनड़, इमरान रहमत, मुस्तफ़ा शीदी ऐं ॿियनि गॾिजी हथनि में प्ले कार्ड खणी स्टेशन रोड खां रैली कढी ऐवान सहाफ़त जुडो आॾो एहतजाजी मुज़ाहरो करे पाक फौज जे हक़ में नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त पाक फौज मुल्क जो क़ाबिल एहतराम ऐं मुहाफ़िज़ इदारो आहे। फौजी जवाननि मुल्क जी हिफ़ाज़त लाइ पंहिंजी जान नज़राना ॾेई अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंखे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। पाक फौज असांजे मुल्क जी बका लाइ कमु करे पई, पर कुझु ॾींहनि खां पाक फौज जे ख़िलाफ़ हिकिड़ी मुहिम हलाई पई वञे। पाक फौज जी कारकर्दगी किरदार कशी कई पई वञे, जेको अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। पाक फौज जे ख़िलाफ़ साज़िश खे असां मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था।